अस्सलाम वालेकुम दोस्तों, खुश आहियो दोस्तों। मां तीन तलवार वटि मौजूदु आहियां ऐं भाउ वहाब उजण वटि आयो हुअसि ऐं भाउ वहाब जेको आहे सो खैरपुर मीरज जो आहे। हिते डिफेंस तीन तलवार ते जेको आहे सब्ज़ी जो ठियो लॻायो अथई ऐं हीअ बि दुकानु उन्हनि जो ई आहे। हीअ तव्हां ॾिसो था पंहिंजो हीअ बकरा आहे न, नंढो नंढो गोश्त हिनखे चइबो आहे न, बाकरो गोश्त आहे हिन दुकान खे अथसि। तीन तलवार ते आहे, हे बि भाउ जन जो आहे ऐं सुठो सेटअप आहे, सफ़ाई सुथराई ॾिसो तव्हां। ऐं ऑफिस जीअं को ऑफिस में माण्हू वेठो हूंदो आहे, दुकान बि तव्हांजो कोई न करे, टेबलूं तमामु ज़बरदस्त, लिखाई पढ़ाई कंप्यूटर वग़ैरह या फ़ोन वग़ैरह सभु तव्हां ॾिसी सघो था। ऐं तव्हांखे वेझे खां ई मां ॾेखारियां, हीअ ॾिसो तमामु ज़बरदस्त सेटअप, एसी वग़ैरह हर शइ लॻल आहे, सफ़ाई सुथराई तमामु घणी आहे जेकी मूंखे वणे थी। ऐं वहाब जो जेको दुकानु आहे सब्ज़ीअ जो जेको स्टार्ट कयो अथई उहो बि मां तव्हांखे ॾेखारियां। तीन तलवार ते तमामु बहितरीनु तरीक़े सां ऐं सुठी सेटिंग सां हिन जेको आहे सो पंहिंजी सब्ज़ी लॻाई आहे। ऐं ख़ासि करे मां हिन सां मिलणु आयुसि तव्हांखे ॾेखारियां त केॾो न पंहिंजो हिकु जज़्बो, पंहिंजो जज़्बे सां भाउ हिन पंहिंजो दुकानु खोलियो आहे। ऐं हीअ आहे भाउ वहाब उजड़ सां। पोइ हाणे असां हिन खां इजाज़त वठंदासीं, तीन तलवार ते बीठा आहियूं, साम्हूं ई साम्हूं तीन तलवार आहे, इजाज़त वठंदासीं ऐं वरी ॿिए चकर इंशाल्लाह मिलणु। ठीकु आहे भाउ।